राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे। जे रस बिसर गए रस और, जे रस बिसर गए रस और। राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे। जे रस बिसर गए रस और, जे रस बिसर गए रस और। राम रस पिया रे। रे मन तेरो कोई नहीं, रे मन तेरो कोई नहीं। खिंच ले जिन भार, खिंच ले जिन भार। बिरख बसेरो पंख को, बिरख बसेरो पंख को। तैसो एह संसार, तैसो एह संसार। तैसो एह संसार, तैसो एह संसार। राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे। जे रस बिसर गए रस और, जे रस बिसर गए रस और। और मुए क्या रोइए, और मुझे क्या रोए। जो आपा थिर ना रहा है, आपा थिर ना रहा है। जो उपजो सो बिनस है, दुख कर रोवे बलाए, दुख कर रोए बला। दुख कर रोवे बलाए। दुख कर रोए बला। राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे। जे रस बिसर गए रस और, जे रस बिसर गए रस और। राम रस पिया रे।
सिमर बैराग। राम सिमर बैराग। राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे। ये रस बिसर गए रस और, ये रस बिसर गए रस और, राम रस पिया रे। ये रस बिसर गए रस और, ये रस बिसर गए रस और। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, राम रस पिया रे, जेह रस बिसर गए रस और। भगत कबीर साहब जो शब्द आ गुरुवाणीअ में कि राम रस अचण खां पोइ ॿिया सभु रस फिका थी वेंदा आहिनि, संसार जा भोग फिका थी वेंदा आहिनि। उहो तॾहिं थींदो आहे जॾहिं वैराग ईंदो आहे। राम सिमर बैराग। त असां वैराग शतक ते सत्संग ॿुधी रहिया आहियूं। राजा भरथरीअ जो जेको लिखियलु आहे उन ते सत्संग हली रहियो आहे। त सभिनि जो स्वागत आहे। 76 नंबर श्लोक। चौहत्तर, 77, 78 इन्हनि सभिनीनि में ऐं 79, 80 ताईं ॻाल्हियूं उहे ई आहिनि जीअं हिकु वैरागीअ जो जीवन कीअं थींदो आहे। पहिरीं 79 नंबर था खणो। कोई भी खणी सघूं था। हिकु वैरागीअ जो वर्णन आहे, वैरागीअ जो जीवन कीअं थींदो आहे। कोपिनम शतखंड जर्जर तरम कंथा पुनस्ता दृशी। योगी उहो हूंदो आहे जंहिं वटि कुझु बि सांसारिक शयूं न हूंदियूं आहिनि। वैरागी, योगी, सन्यासी, उन वटि जेका लंगोट हूंदी आहे उहा बि पुराणी थी चुकी हूंदी आहे। जेका गुदड़ी हूंदी आहे उहा बि उनजो बि अहिड़ो ई हाल हूंदो आहे। उहो कॾहिं शमशान में या कॾहिं झंगल में सुम्हंदो आहे। राजा भरथरी चए थो कि उहो ई सुखी आहे, उहो ई सुखपूर्वक आराम कंदो आहे, निवास कंदो आहे। ये 79 नंबर श्लोक। 77 नंबर श्लोक में आ शैया शैल शिला। पर्वत पत्थर जी शिला जंहिंजो बिस्तर आहे, शैया आहे, सेज आहे। ग्रहम गिरी गुहा, पहाड़नि जूं गुफाऊं जंहिंजो घर आहे। वस्त्रम तरुणा त्वच, वलकल माना वृक्षनि जूं छाल जंहिंजा वस्त्र आहिनि। कंद फूल खाई करे जेको पंहिंजी बुख शांत कंदो आहे। झरननि जो जल पी पंहिंजी प्यास मिटाईंदो आहे। ऐं उनजी जेका स्त्री आहे उहा विद्या उनजी स्त्री आहे। जेका उनजी नॉलेज विद्या आहे उहा ई उनजी स्त्री आहे। उहो उनखे मां सम्राट मञींदो आहियां, भरथरी थो चए।
मन्येते परमेश्वरा, माना सम्राट राजा तो मां मञा उनखे। शिरसी यर बद्धो न सेवांजलि, छो त उहो कंहिंजे अॻियां हथ नथो फैलाए ऐं ना ही उहो स्वार्थवश चमचागिरी थो करे कंहिंजी। हिकु वैरागी, छो त संसार में त माण्हू या त कंहिंजे अॻियां हथ फैलाए रहियो आहे या कॉम्पिटिशन करे रहियो आहे, कंहिंखे किराए रहियो आहे ऐं अॻियां वधण जे लाइ कंहिंखे चमचागिरी करे रहियो आहे। उन लाइ आहे हीअ 76 नंबर श्लोक कि हिन संसार में ये कॉम्पिटिशन हले ई पई थी ॿिए खे पुठियां करण में। ऐं कॉम्पिटिशन न बि हुजे, अगरि कोई कॉम्पिटिशन नथो बि करणु चाहे त बि उनखे नष्ट करण जे पुठियां त माण्हू लॻा ई पिया आहिनि। हीउ संसार में ईअं आहे। आक्रांत मरणेन जन्म, आक्रांत माना भयभीत करण। हिन संसार में केर कंहिंखे भयभीत करे रहियो आहे, केर कंहिंखे आक्रांत या दबाए रहियो आहे, उनजो वर्णन करे थो। मृत्यु जन्म खे आक्रांतित करे रही आहे। असां जन्म त ॿुधी ख़ुशि थींदा आहियूं, जनम थियो, पर असांजो जनम खे मृत्यु घेरे वेंदी आहे, अतिक्रमण करे वेंदी आहे। जरसा चात्युज्वलम यौवन, युवावस्था के वृद्धावस्था वो करे रही है, अतिक्रमण। संतोष के संतोषो धन लिप्सा, संतोष के तृष्णा आक्रांतिक करे रही है। संयम के विषय, इंद्रियुनि जा विषय, ऐं उन में भी खासकर स्त्रियुनि जो वर्णन तो अचे। शम सुखम प्रोढ़ानं विभ्रमे, ऐं गुणन के वरी ईर्ष्या आक्रांतिक करे रही आहे। गुण आहिनि के माण्हूअ में त जेके ईर्ष्या था कनि उन सां, उहे उनखे किराइण जी फुल कोशिश पिया था कनि। हिन संसार में इहो थिए पियो थो ऐं भरथरी परियां खां पियो थो ॾिसे। ऐं सॼणनि माण्हुनि खे दुष्ट आक्रांतिक करे रहिया आहिनि। आक्रांत जेके सज्जण माण्हू आहिनि, जिन जे करे त धरती टिकियल आहे, उन्हनि खे वरी दुष्ट माण्हू सहन नथा कनि, परेशान करे रहिया आहिनि। व्हाट्सएप ते हिकु कहाणी पढ़ी, हिकु गांव में हिकु एरिया में तपोवन में कुछ रहंदा हुआ माण्हू, त उन में हिकु माईअ खे को सपनो आयो कि अगर तू यज्ञशाला में थुक फिटी करीं, यज्ञ जी वेदीअ में, त तोखे धन मिलंदई। त उन माईअ ईअं कयईं त सच में उहा थुक सोन में परिवर्तित थी वई। त उन ॿियनि खे ॿुधाई, त ॿियनि चयो सही में सोन ठही वेंदी उहा। त ॿिया बि फिटी करण लॻा मायूं, ऐं सोन ओतिरो ठहंदो बि पियो वञे। उन्हनि में हिकु माई उन चई, मां पंहिंजे पतीअ खां पुछंदसि, मां ईअं नथी करे सघां, यज्ञशाला में थुक नथी फिटी करे सघां। हुन पंहिंजे घोट खां पुछियईं, उनजे घोट चयईंसि, चरी अची थी ईअं छा? यज्ञशाला जहिड़ी पवित्र शइ, उन में थुक की उनखे अपवित्र कीअं कबो? त उन घोट जी ॻाल्हि मञी। त इन जो नतीजो इहो निकितो कि ॿियनि वटि सोन ई सोन हो ऐं हिन वटि सोन कोन हो। त सभु मज़ाक पियूं उॾाइनिसि
हिनखे बि लॻण लॻो कि मुंहिंजो घोटु पागल आहे। धर्म कर्म छा, धर्म किथे थो कमु अचे। मज़े में त हे लॻा पिया आहिनि। त हुनजो अपमान जो थियण लॻो त घोट खे चवणु लॻी, हाणे तव्हांखे सुठो लॻेव थो, अपमान थो थिए मुंहिंजो। घोट चईंसि, हल पाण हिन गांव मां निकिरूं था जिते अपमान न थिए। जीअं ई उहे गांव मां ॿई निकिता ऐं हिकिड़ो ज़ोरदार धमाको थियो उन गांव में। मतिलबु हिननि जे ई करे गांव सुरक्षित हो, जेके धर्म जो पालन पिया कनि। ऐं हुननि खे छा पियो लॻे कि हे मूर्ख आहिनि, जेको धर्म ते था हलनि, उन्हनि खे बेनिफिट हिननि जो पियो मिले। त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कंहिं पाड़े में, कंहिं शहर में, कंहिं देश में सुठे माण्हूअ खे बर्दाश्त कोन कंदा आहिनि, जबकि उन सुठे जे करे कुझु सुठो थी रहियो हूंदो आहे। जीअं पंहिंजे देश में ॾिसो, मोदीअ जे करे सुठो थी रहियो आहे इंटरनेशनल लेवल ते हर प्रकार सां, ॿिया बि तारीफ़ कनि पिया था। पर हितां जे खे लॻे थो कुझु खरपटनि खे, उल्लूनि खे, कुझु खच्चरनि खे, कि भाई ही बिगाड़े रहियो आहे कम खे, ही ख़राबु करे रहियो आहे, ही हितां हटायोसि, हिनखे हटायोसि, इहो हटे त असां पाण ई सत्ता संभालींदासीं। अरे हू हटी वेंदो त सत्ता जी देश जी वैल्यू ई ख़तम थी वेंदी। ईअं ई कंहिं शहर में बि थींदो आहे, कॾहिं कंहिं महापुरुष खे कढियो वेंदो आहे या बर्दाश्त न कयो वेंदो आहे। कॾहिं पाड़े में थींदो आहे ऐं कॾहिं घर में बि थींदो आहे कि घर मां सुठे खे ई बर्दाश्त न कयो वेंदो आहे। मूर्खता जे करे सम्झो वेंदो आहे कि असांजे करे पाण हिन बेवकूफ़ खे कहिड़ी ख़बर आहे। राजा भर्तृहरि चए थो, ही संसार आहे अहिड़ो, इन करे अहिड़े संसार में सुठनि माण्हुनि खे रहण ई न खपे। ही भर्तृहरि जी सोच आहे। छो त पिया हुनखे तंग कंदा, पिया परेशान कंदा, उहो त निकिरी अचे ऐं वैरागी थी वञे। वैरागी थींदो त इहो ई संसार पाण हुनखे पेरे बि पवंदो। पहिरीं निकिरी अचे उन्हनि मां, थोरी साधना वाधना करे उन जो झंगल जो आनंद वठे, पोइ जॾहिं वेंदो त इहे माण्हू हुनखे नमस्कार कंदा, भई त्यागी पुरुष आहे। वैराग खे कोई बि आक्रांतिक न करे सघंदो आहे। माण्हू उते ई आक्रांत कंदो आहे जिते कुझु हुनखे स्वार्थ हूंदो आहे। वैरागीअ मां हुनखे कोई स्वार्थ कान्हे, त इन करे उहो उते कोन, वैरागीअ जे अॻियां कोन परेशान कंदो वैरागीअ खे, छो त उहो सभु छॾे चुको आहे। उनखे छा हू आक्रांतिक कंदो। त ही वैरागीअ जी महिमा ॻाए करे राजा भर्तृहरि चए थो, असां सभिनीनि वैरागियुनि जो जेको इष्ट आहे न, उहो आहे भगवान शिव। असां सभिनी वैरागियुनि जो बि वैरागी योगी ईश्वर आहे, वैरागेश्वर आहे भगवान शिव। महेश्वरे व जगत माधीश्वरे जनार्दने वा जगन्तरात्मनि तयोर्न भेद पतिरस्ति में तथापि भक्तिस्तरुणे दु शेखरे। भगवान शंकर हू चए थो कि विष्णु भगवान 14 लोकनि जो स्वामी आहे। सॼे ब्रह्मांड खे पंहिंजे गर्भ में धारण कंदो आहे विष्णु भगवान। ऐं शिव ऐं विष्णुअ में कोई भेद बि कान्हे, पर मुंहिंजो ऐं असां वैरागियुनि जो इष्ट आहे, बाबो आहे भगवान शिव। नमामि शमीशान निर्वाण रूपम। नमामि शमीशान निर्वाण रूपम। विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपम्।
विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं नमामि शमीशान निर्वाणरूपं नमामि शमीशान निराकार मोंकार मूलं तुरीयं गिरा ज्ञान गोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहं तुषाराद्रिसङ्काशगौरं गभीरं मनोभूतकोटि प्रभाश्री शरीरं स्फुर्णिमौलिकल्लोलनी चारुगङ्गा लस्त्बाल बालेन्दु कण्ठे भुजङ्गा नमामि शमीशान निर्वाणरूपम् न जानामि योगं जपं नैव पूजां नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यं जराजन्म दुःखोगताप्यमानं प्रभु पाहि आपन मामेश शम्भु नमामि शमीशान निर्वाणरूपम्। बोल शंकर भगवान की जय। तो भगवान शिव योगिन जो भी योगेश्वर ऐं वैरागिन जो भी ईश्वर आ। जेतिरा भी वैरागी आहिनि उहे शिव खे पंहिंजो ई इष्ट मञींदा आहिनि। त चए थो राजा भरथरी हिन 79 नंबर श्लोक में असां ॿुधोसीं कि वैरागी जेको सभु त्यागे वेठो आहे ऐं भगवान शिव जे सां प्रीत जंहिंजी आहे उहो सम्राट आहे। हाणे 80 नंबर श्लोक में इहो आहे
कि आम माण्हुनि जे लाइ जेके वैरागी कान्हनि कि अनेक प्रकारनि जा जेके सांसारिक भोग आहिनि उन्हनि में तव्हांजो जीवन नष्ट थिए थो, जबकि तव्हां इहे भोग पिछले जन्म में भी भोगे चुका आहियो। बार बार तव्हां आवागमन में चक्कर पिया था काटियो। पुनरपि जन्मम पुनरपि मरणम। त छो इन भूल भुलैया में चक्कर था काटियो? छॾियो इन्हनि भोगनि खे, असांजी ॻाल्हि मञो ऐं पर ब्रह्म परमेश्वर में मन खे लॻायो। आशा कामना इन्हनि जो त्याग करे परमेश्वर जो राम रस माणे ॾिसो, राम रस पीआरे। माण्हू टालींदो आहे, सुभाणे ते टालींदो ईंदो आहे कि अॼु त करे वठूं, सत्संग बि ॿुधी वरितोसीं, सुठो हो ऐं कंदासीं हलंदासीं, पर अॼु त किटी पार्टी करे वठूं। ईअं किटी पार्टी या घुमंदे फिरंदे कॾहिं समय पूरो थी वेंदो आहे ख़बर ई न पवंदी आहे। 81 नंबर कल्ह असां ॿुधो होसीं। 82 आहे कि माण्हू धन खे सभु कुझु सम्झंदो आहे, पर हिन धन में व्याधियूं बि उत्पन्न थींदियूं आहिनि। लक्ष्मी यत्र पतंती तत्र। जिते लक्ष्मी आहे न उते ई पतन बि उते ई थींदो आहे। जिते लक्ष्मी आहे, धन ॾाढो आहे, उते ई किरण जी संभावना वधीक हूंदी आहे। छो त उहो माण्हू सुखनि में एॾो आसक्त हूंदो आहे, धन ॾाढो आहे ऐं शयूं ॾाढियूं आहिनि ख़रीद करण लाइ। अॻे एॾियूं शयूं न हूंदियूं हुयूं। कंहिं ज़माने में पैसो भली हुजेव पर शयूं थोड़ियूं सीमित हूंदियूं हुयूं। हाणे त अनेक ऑप्शन आहिनि त हिन शइ मां बोर थी चुका आहियो त हाणे हीअ शइ नई अथव अवेलेबल, सभु कुझु आहे। त पोइ माण्हू छो वैरागी थींदो? हू एॾो धन ॾिसंदो वेंदो त हुनखे लॻंदो इहे मूंखे हाणे भोगणा बि त आहिनि, जेको मां जमा कयो आहे पैसो हेॾो, त इहो मूंखे ख़र्च बि त करिणो आहे, त उहो छो वैराग वठंदो? त इहा समस्या आहे। वधीक धन हुअण सां माण्हू अहंकारी थी वेंदो पर पुठिते कोन थींदो। उनखे कहिड़ी ख़बर ग़रीबी छा थींदी आहे? उनखे कहिड़ी ख़बर कि क़िस्मत छा थींदी आहे? ग़रीब माण्हू चवंदो अमीर खे ॾिसी कि इहा हिन जी क़िस्मत आहे, ऐं अमीर माण्हू छा चवंदो? इहो मुंहिंजो दिमाग़ु आहे। हू क़िस्मत न चवंदो, हू परमात्मा जी कृपा बि न चवंदो धन खे। हू चवंदो ही सभु हिननि खे धन कमाइण नथो अचे ॿियनि खे। त उनजो पतन ई थियणो आहे वधीक धन वारे जो। हू ज्ञान बि ॾींदो। असां अहिड़ा महात्मा ॾिठा आहिनि, सिंधी ऐं सिंधी था थी सघनि कि पैसो ॾाढो अथनि, भीड़ वेठी आहे सिखनि शेवकनि जी, छो त उन्हनि जा कम थिया आहिनि, त वो उन्हनि में वेही करे उपदेश करे ॾिठो आहे, उपदेश कंदो आहे ॿियनि खे। पर उनखे उहो इन करे थो ॻाल्हाए छो त उन वटि पैसो आहे ऐं उन धन जो उनखे हू आहे कि ॿियनि एतिरो कोन कमायो आहे जेतिरो मूं वटि आहे। त उनखे किथां अहसासु थींदो कि माया जेका आहे इहो त हिकु खेल आहे, कॾहिं बि नाश थी सघे थी। ऐं जॾहिं नाश थिए ऐं असांखे अहसासु थिए कि इहो धन मुंहिंजे कोई दिमाग़ सां कोन हो कि ॿिए कारण सां हो, या त मुंहिंजे वॾनि जी तपस्या या कुझु ॿियो कारण, त बि सुठो। अगरि एतिरो बि सम्झ में उनखे अची वञे, धन भली हलियो वञे पर ज्ञान अची वञे त बि सुठो। पर अगरि धन वञे नथो, अचे ई अचे पियो थो, त उनजो कॾहिं उनखे वैराग लॻंदो। भर्तरी चए थो लक्ष्मीर यत्र पतंती तत्र। जिते लक्ष्मी आहे न उते पतन थींदो ई थींदो। असां हिते बि ॾिठा आहिनि घणेई शहर में, भई पहिरीं सेठियूं हुआ ॾाढा,
पैसे वारा। हाणे उन्हनि जे ॿारनि अहिड़ा हू कया कम, नुक़सान ई नुक़सान करे, पैसा त घटि ग़रीब त थिया, सुञात थिया, पर माण्हुनि खां उधारा वठी वठी करे पहिरीं खाई खाई करे ऐं हथ मथे करे छॾियनि। हाणे उन पंहिंजे ॾाॾे पीउ जो नालो ई ॿोड़े छॾियनि। जीअं बैरागढ़ में हिकु दी सेठ हूंदो हो, वॾो सेठ, नालो खयो वेंदो हो सेठ साहिबु। वर्तमान में ॾिसूं था उनजे पुटनि सभु ख़तमु करे ऐं उधारा वठी वठी माण्हुनि खां उनजो नालो पंहिंजे ॾाॾे जो यूज़ करे उहो श्राद्धनि जे ॾींहंनि में छा सोचींदो हूंदो हो उनजो ॾाॾो कि श्राद्ध त कयो कोन था, मुंहिंजे नाले जो उपयोग करे माण्हुनि खां पैसा वठी खाओ था, तव्हां अचो त सही हिते। उहो पितृलोक में मारींदसि सूते सूते। बहादुर शाह जफ़र हो न, कंहिंजो पुटु हो, औरंगज़ेब जो, मुग़ल बादशाह। ऐं जेके हिननि जी हिकु सल्तनत हुई, बाबर का बेटा हुमायूं का अकबर जो जहांगीर, जहांगीर जो शाहजहान, शाहजहां ताजमहल ठारायो, शाहजहान जो औरंगज़ेब जी खां पोइ गद्दीअ ते वेठो बहादुर शाह ज़फ़र। पर अंग्रेजनि जो राज थी वियो हिंदुस्तान ते। उन बहादुर शाह खे बर्मा देश में क़ैद कयो वियो, ओॾां मोकिलियो वियो कि हितां त तव्हां निकिरो। बर्मा देश अथव, ब्रह्म देश बि उनजो नालो हो पहिरीं। उते उहो रहे पियो आख़िरी ॾींहंनि में। त शाइरी बि लिखंदो हो। उन आख़िरी में शाइरी लिखी अथई कि 2 गज ज़मीन भी नसीब नहीं हुई अपने वतन की। भाई मुंहिंजो पीउ ॾाढो ख़ानदानी मुग़ल बादशाह हुआ, पर मूंखे 2 गज ज़मीन बि मुंहिंजे वतन में कोन मिली, पंहिंजे जिते मां ॼाओ हुउसि। ऐं ही सुविधाऊं त वयूं सभु, हीअं हुअ हालत हुन में वेठो आहियां, मिसकीन ग़रीबी हालत में। तब भी सुठो कि वैराग अंत समय में भी अचे, तब बि सुठो। लक्ष्मी जेका आहे सा टिकण वारी कान्हे, विपत्ति ॾियण। तव्हां बि कुझु अॼु चओ पिया न हिन ते, मूंखे यादि नथो अचे। फलंदी कोन्हे का अगरि किताब हितां हा, चाहे जेका इंट्रस्ट वारी ॻाल्हि हले। हा, अगरि तव्हां वटि हितां हुतां पैसो अची वेंदव न कॾहिं एक्स्ट्रा, त उहो टिकंदो कोन। अगरि टिकी वञे त पोइ सम्झिजो भॻवानु राज़ी कोन्हे तव्हां ते। छो त अलॻि एक्स्ट्रा पैसो जेको लीगली कान्हे उहो अची जमा थी वियो त तव्हां हाणे वैरागी त थींदा कोन। हाणे तव्हांखे कोई भॻवान सां प्रेम त थींदो कोन। तव्हां हुन धन में ई पिया फासो, तव्हां हुन में चकर पिया लॻायो, रोज़ दिमाग़ में धन घुमंदो रहंदो। भली रोटी मिले चाहे न मिले, टाइम रोटी खाइण जो मिले चाहे न मिले, पर धन जी ख़ुशी दिमाग़ में रहंदी। असां ॾिठा आहिनि माण्हू बिल्कुलु कुपोषण जा शिकार थी विया आहिनि। शरीर सां ईअं लॻंदो आहे रोटी कोन था खाइनि टाइम ते, पर ॾाढा ख़ुशि कि दिमाग़ में उहो भरियल आहे। पर अगरि तव्हां सां ईअं थो थिए कि धन, एक्स्ट्रा धन हितां हुतां जो टिके नथो, त सुठो आहे। पोइ तव्हां फासंदा कोन, पोइ तव्हांखे हिसाबु कोन ॾियणो पवंदो। तव्हांजो हिसाबु क्लियर पियो थो करे भॻवानु, एक्स्ट्रा अचण ई नथो ॾे फालतू। इहो चर्चा पई थिए हिन सां। त भरतरी चए थो उते जिते लक्ष्मी आहे उते ई समस्याऊं उत्पन्न थींदियूं आहिनि, उते ई झगड़ा थींदा आहिनि, उते ई हूअ चोरियूं थींदियूं आहिनि। भाई का जॉइंट फैमिली हुजे ऐं बिजनेस हिकु ई हुजे त छा न थींदो आहे। चोरी बि थींदी आहे न, हेरा फेरी, या ईर्ष्या थींदी आहे, शक पवंदो आहे कि हूअ बि खणे पई थी असां खां वधीक।
ऐं जॉइंट फैमिलीअ में वरी हिकु ॿी बि समस्या हूंदी आहे। मां इहो नथो चवां कि जॉइंट फैमिली न हुजे, पर उन में कोई मालिक हिकु कोन हूंदो आहे ऐं कोई बि मालिक कोन हूंदो आहे, जंहिंजे करे उहो अलॻि थियणु चाहींदो आहे कि मां मालिक कॾहिं थींदुमि, अलॻि थींदुमि त मां मालिक थींदुमि न। हींअर मां मालिक हेड थोरी आहियां। ॿार ई चवंदा आहिनि कि पापा तव्हां घर जा तव्हां वॾा थोरी आहियो, तव्हांजी हलेव किथे थी। इहा हिकु आहे न जॉइंट फैमिलीअ में। त धन जे करे माण्हू जुड़ियो पियो हूंदो आहे, धन जे लालच जे करे। इहो थियो 82 न। हाणे 83 आहे कि माण्हूअ खे ख़बर आहे कि भई ही सभु हिकु ॾींहुं मां हलियो वेंदुमि संसार मां, तॾहिं बि हू वैरागी नथो थिए, त्याग नथो करे। शायदि हुनखे लॻे थो कि वरी जनम वठंदासीं न, पोइ छा आहे, हींअर पैसा जमा करे वठूं, मुंहिंजो नालो हिते हलंदो रहे, मुंहिंजे मरण खां पोइ बि नालो हलंदो रहंदो, ॿियो जनम वठी मां वरी शुरू कंदुमि। ॾाढा ईअं बि सोचींदा आहिनि, वरी नई सही शुरूआत कबी, छो त दान पुञ बि कया आहिनि, उहे कमु अची वेंदा। त उन लाइ 83 नंबर सलोक आहे। 83 नंबर सलोक में आहे कि अरे भाई मनुष्य जन्म में त दुख ई दुख भरियो पियो आहे, गर्भ में रहणो पवंदो आहे, इहो दुख। युवावस्था में भी दुखी रहणो पवंदो आहे ज़ाल जे करे, ऐं बुढ़ापे में भी दुखी रहणो पवंदो आहे, अपमान सहणो पवंदो आहे। त हिन जनम में सुख आहे किथे जो तव्हां चओ था कि वरी मनुष्य ठही वेंदासीं, पोइ छा आहे। 84 नंबर सलोक में आहे कि हिकु अहिड़े साधक जो वर्णन आहे जेको वैरागी त थी वियो, पर मन मां इच्छाऊं ख़तमु कोन थियूं। भाई एतिरो वैरागी थी वियो हुओ कि हाणे भिक्षा वठी करे रोटी खाईंदो आहे, उहो बि रसहीन। भिक्षाशन तदपि नीरस मेकवारम, मतिलबु एतिरो कंट्रोल करे वियो आहे। कोई नओं वैरागी साधु थियो आहे, भिक्षा वारी रोटी खाई वेंदो आहे, रसहीन, जंहिंमें मसाला वधीक कान्हनि। सुम्हण जे लाइ जंहिं वटि केवल ज़मीन ई आहे, ऐं उनजो सेवक कोई कान्हे, न त साधु संत जो हिकु सेवक बि हूंदो आहे। हुनजो सेवक केरु आहे? ख़ुदि जो शरीर, निज देह मात्रम। हाणे पंहिंजो शरीर सेवक कीअं थींदो आहे? इन जो मतिलबु छा आहे? इन जो मतिलबु आहे पंहिंजी शेवा पाण कयो। इहो ई थियो न, ऐं पंहिंजी ख़ुदि जी शेवा ख़ुदि कयो। मथे में सूरु थिए जोर ख़ुदि ॾियो, हीअं न, कैसे? भई ॿियो ॾे त केॾो सुठो लॻंदो आहे। उन सेवा उनखे चइबो आहे न कि ॿियो कोई करे। कमर में सूरु थिए कोई जोर ॾे, पर वैरागी खे चयो थो वञे पंहिंजो सेवक ख़ुदि थी वञे। एॾो आसान कोन थिए वैरागी थियणु। साईं टेऊंराम खे जीअं हुनजी माता उपदेश कयो हो, इहो भॼन ॿुधो अथव? साईं टेऊंराम खे उनजी माता संत ठाहियो हुअईंसि, वैराग उनजी माता प्रेरणा ॾिनी हुअईंसि। पोइ त उन साईं टेऊंराम त प्राप्त कयो, वैरागी, सचो वैरागी संत थियो। पोइ उन्हनि खां पोइ बि थोरो सुठो हो। पोइ हू संत जेको आयो कोन हो विच में, उहो ॿुधाए पियो कि पोइ वरी ॻाल्हियूं बसि हिकु संत जी कमाई थी वञे, उहा ई पोइ कमु अचे थी सभिनीनि खे। पोइ अनेक शाखाऊं थियूं थी वञनि, पोइ हिक मां ॿ, ॿिनि मां चारि, अलॻि अलॻि था सभु पंहिंजी पंहिंजी गद्दी ठाहे छॾनि। त साईं टेऊंराम त वाह त्यागी हुआ, वैरागी हुआ,
ऐं उनखे उन्हनि जी माता उपदेश कयो हो। अमर जी कीअं ईंदो, माता रहे जी कीअं ईंदो, हीअ सांग फ़क़ीरीअ जो मसुर हो कीअं थींदो। ही सांग फ़क़ीरीअ जो अमर है जी कीअं ईंदो, अमर जी कीअं ईंदो, ही सांग फ़क़ीरीअ जो मसुर हो कीअं थींदो। ही सांग फ़क़ीरीअ जो मसुर हो कीअं थींदो। हिक कोट अंदर रह जाए, हिक कोट अंदर रह जाए, सुर सख़्तियूं सिर सह जाए, सुर सख़्तियूं सिर सह जाए, धन चोर फुरे ना को, सुर सख़्तियूं सिर सह जाए, धन चोर फुरे ना को, ॿियो माल मिठा खाए जाए, जॾहिं बुखड़ी लॻई ॾाढी, रोटीअ खे हथ लाए जाए, माता पंहिंजे ॿार खे सम्झाएसि थी कि वैरागी थियणो अथई त हिकु कोट अंदरि रहिजा, माना इन शरीर जे अंदरि में रहिजा हमेशा, ऐं अगरि ऐं ॿियो मिठा माल खाइजा। मिठा माल मतिलबु कि जॾहिं ॾाढी बुख लॻई तॾहिं खणी हिकु ॿ फुल्को खाइजा। ॾाढी बुख में ई त रोटी मिठी लॻंदी आहे। ऐं टियों, सेज मथे सुम्हिजा। कहिड़ी सेज? ज़मीन ते। ऐं चौथो, पंजे ई छॾ मारे, कहे टेऊं धन माता वञा तोता बलहारे। त इहा मिसाल आहे, माता बि पंहिंजे ॿार खे संत ठाहे सघे थी। ऐं कपिल मुनीअ वरी पंहिंजी माता खे वैराग जी शिक्षा ॾिनी। त हिन जो जेको 84 नंबर श्लोक आहे उन में आहे हिकिड़ो वैरागी नओं ठहियो आहे, उन उहे सभु ॿाहिरां कम सभु करे वरिता। भिक्षा वरितई, धरतीअ ते सुम्हियो, ऐं सेवक उन जो शरीर माना ख़ुदि जी सेवा ख़ुदि ई, ऐं कपिड़नि जे लाइ केवल हिकु गुदड़ी, ऐं इहे सभु हुअण खां पोइ बि हुनखे भीतर में भोग अञा बि आकर्षित पिया था कनि उन नए वैरागीअ खे। इन जो मतिलबु आहे कि हिकु थींदो आहे ॿाहिरियों वैरागी, हिकु थींदो आहे भीतर जो वैरागी या त्यागी। ॿाहिरियों त्यागी बि सुठो आहे, ॿई हुजनि। ॿाहिरियों त्याग हुजे ऐं अंदरि भली न बि हुजे त बि बुरो त कान्हे। ॿाहिरां त छुटी वञे, प्रयास त करे थो, पर राजा भरथरी अहिड़ो आहे जंहिं भीतर सां त्याग पहिरीं कयो, ॿाहिरियों त्याग त न पोइ कयो। त हीउ चए थो अफ़सोस जी ॻाल्हि आहे, दुख जी ॻाल्हि आहे कि ॿाहिरां सभु छॾे बि ॾियूं त बि मन नथो छॾे, मन बार बार होॾां आकर्षित थिए ई थो। त उन लाइ त आहे सॼो वैराग शतक कि मन बि असांजो त्याग करे छॾे। असां हींअर उते विया हुआसीं गुफ़ा मंदिर में, नओं महंत हाणे आहे, उन जो सम्मान हो।
त हुन ॿुधाई नए महंत कि मूंखां पहिरीं जेको हो महंत चंद्रमा दास त्यागी, त त्यागी उनखे कीअं विशेषण मिलियो इन्हनि खे, उनजे गुरुअ जो बि नालो जे अॻियां त्यागी लिखंदा हुआ। छो त इहे सच में घर बार छॾे करे ऐं जेको पहिरियों पहिरियों हिते भोपाल में आयो हो संत, शायदि नरहरिदास भोपाल में आयो, तॾहिं हिते जंगल हो, लाल घाटीअ ते मथे बि जंगल ई जंगल हो, जानवर कुझु हुआ ऐं नांग बि हुआ। उन संत हिते ॾिठई कि हिकु गुफ़ा में जल कुंड आहे, हिकिड़ो जल थो निकिरे ऐं शिवलिंग बि आहे, त उहो उते ई रहणु लॻो, सभु कुझु छॾे करे, त्याग करे। त पोइ उनखे उपाधि मिली वई त्यागीअ जी, त सरनेम लॻी वई त्यागी। त मन सां बि त्याग थिए ऐं ॿाहिरां बि त्याग थिए। भरतरी चए थो कि अफ़सोस जी ॻाल्हि आहे कि ॿाहिरां सभु त्याग कयूं बि था, मन जो त्याग थिए नथो। त उन लाइ त आहे सॼो वैराग शतक कि जंहिं शइ में असांजो मन वञे थो उनखे चङी तरह पहचानो कि उन में असांखे इंट्रस्ट छो आहे, मन छो थो भॼे। त उन ते ई त सॼो वैराग शतक हो आहे कि इन में कुझु आहे ई कोन ऐं उमिरि बीतजंदी थी वञे। 85 नंबर श्लोक में आहे, आयुर्वर्षतम निर्णा परिमितम। असां इंसाननि जी औसत आयु 100 साल मञी वई आहे वेदनि जे अनुसार, ऐं अॼु जे हिसाब सां 100 साल औसत कान्हे, 65 औसत आहे, पोइ कंहिंजी वधीक आहे कंहिंजी घटि आहे। पर 100 साल मञूं अगरि, त उन्हनि मां अधु त हली वई राति जो सुम्हण में। आयुर्वर्षतम निर्णा परिमितम रात्रो तदर्धम गतम, अधु त सुम्हण में हली वई ऐं बाक़ी हिकु भाग बचपन में जेका असांजी उमिरि हूंदी आहे उहा उन में हली वेंदी आहे, खेॾण में, ख़बर ई न पवंदी आहे। ऐं उन में बि बुढ़ापे वारी उमिरि बि ईअं ई वेंदी आहे। बुढ़ापे में को हू न थींदो अथव ध्यानु या जप तप या कुझु ॿियो, उहा बि सम्झो मिड़ई। बाक़ी हिकु भाग बचंदो आहे उमिरि जो, उन में बि रोग वियोग, पराई पचर, पराई चाकरी, शोक, हानि, इन्हनि क्लेशनि में बीतजी वेंदी आहे। जे जल जी तरंग हुजे तीअं एतिरो सो समय हूंदो आहे असां वटि, त छा करे माण्हू इहो करे कि पर्याप्त समय आहे। अगरि असांखे समय जो मैनेजमेंट करणु अची वञे त असां संसार जा कम कंदे कंदे बि पंहिंजो कल्याण जो कमु करे सघूं था। संसार जा कम बि थींदा रहनि, उहे थींदा रहनि जेके जेके आहिनि, पर हिकु असां सुचेत थी करे, सुजाग थी करे हिकु पंहिंजे कल्याण जो बि गॾोगॾु सोचींदा हलूं, हुन में आसक्त न थियूं, कर्मनि में आसक्त न। कर्म थींदा रहनि, असां साक्षी थी करे ॾिसंदा हलूं ऐं यादि कयूं परमात्मा खे, उहो बि बिना स्वार्थ वारो, इच्छा पूर्तीअ लाइ न, संसार जे लाइ न, सिर्फ़ु इन लाइ कि मुंहिंजो उन सां संबंध आहे। इहो सोचे करे या संसार जा कम कंदे कंदे असां वीचार कंदा रहूं कि संसार में सार छा आहे। कमु कंदे कंदे ई निर्णय कंदा रहूं। अकेले में बि सत्संग थी सघे थो, अकेले में वीचार सां, केवल मन छा थो चए, बुद्धि छा थी चए, अनुभव छा थो चए, मूंखे छा करणु खपे, इहो पॉसिबल आहे।
विश्वास थियन था सफला सुमरण करण सा मुख भी थिए तो पवित्र नाम जपण सा मुख भी थिए तो पवित्र नाम जपण सा आहे मस्त मस्त हरि नाम आहे मिठड़ो प्रभु जो नाम आहे मिठड़ो प्रभु जो नाम आहे मस्त मस्त हरि नाम आहे मस्त मस्त हरि नाम आहे मिठड़ो प्रभु जो नाम आहे मिठड़ो प्रभु जो नाम आहे मस्त मस्त हरि मुख में नाम हथन सहाज दिल दातार में पोए सब कर काज मुख में नाम हथन साज दिल दातार में पोए सब कर काज सेवा सुमरण जे बिन पंखन सा कर तू यात्रा सुख सारास आनंद मन खेचे तो नाम जपण सा दुखड़ा भी दूर थियन था नाम जपण सा दुखड़ा भी दूर थियन था नाम जपण सा आहे मस्त मस्त हरि नाम आहे मिठड़ो प्रभु जो नाम आहे मिठड़ो प्रभु जो नाम आहे मस्त मस्त हरि नाम आहे मस्त मस्त हरि नाम आहे मिठड़ो प्रभु जो नाम आहे मिठड़ो प्रभु जो नाम आहे मस्त मस्त हरि नाम तुलसी नरसी पातो जिन भी पातो तिन आहे गायो मेरा तुलसी नरसी पातो जिन भी पातो तिन आहे गायो सैने सदने रवि सूरदास गुण गाए राम सा जोड़ो नातो मिठड़ी जबान थी नाम जपण सा जप भी थियन था सफला नाम जपण सा जप भी थियन था सफला नाम जपण सा आहे मस्त मस्त हरि नाम आहे मिठड़ो प्रभु जो नाम आहे मिठड़ो प्रभु जो नाम आहे मस्त मस्त हरि नाम आहे मस्त मस्त हरि नाम आहे मिठड़ो प्रभु जो नाम आहे मिठड़ो प्रभु जो नाम आहे मस्त मस्त हरि नाम तो यो थी सके तो समय जो सदुपयोग 86 नंबर श्लोक भी खणो ये वर्तनते धनपति पुर प्रार्थना दुख भाजो
ते चाल्प त्वं दधति विषयाक्षेप पर्याप्त बुद्धि। भरथरी चए थो समय हूंदो आहे पर हुनजो हू नथो करणु अचे माण्हूअ खे मैनेजमेंट, समय जो सही जगह ते इस्तेमाल करणु। भरथरी चए थो कि समय ईअं आहे, साक्षेप आहे समय, कि जेॾी महिल सुख भोगणा हुजनि न, अगरि सुख माना सुख भोगणा हुजनि, पैसो ख़र्च करे ऐं माणणो हुजे त समय लॻंदो आहे जल्दी बीतजी वियो, भोगनि में जल्दी बीतजी वियो, निकिरी वियो। पर अगरि कंहिंजी ख़ुशामद करणी हुजे, या धनवान जी या कंहिं नेता जी, त ॾाढो ईअं लॻंदो आहे टाइम गुज़रे ई नथो, बीतजे ई नथो। किथे मजबूरीअ में वञी वेहणो पए, मजबूरीअ में वेहणो पए, कलाक ॾेढ ॿ कलाक, त माण्हू चवंदो फाथम अची, समय बीतजे ई नथो, उथ हितां। त भरथरी चए थो ईअं समय सापेक्ष आहे। जिन खे ॾाढा सुख प्राप्त आहिनि उन जे लाइ समय ईअं ई तो बीतजंदो वञे, ऐं जंहिं वटि सुख कान्हनि, बल्कि किथे नौकरी थी करणी पए, उन लाइ त समय बीतजे ई नथो। मज़ूर पियो निहारींदो आहे कि घणो टाइम थियो आहे, घणो टाइम। जंहिं ॾींहुं माण्हू वैरागी थींदो आहे, त्यागी थींदो आहे, इहो सभु छॾे करे के पर्वत जी गुफ़ा में वञी वेहंदो आहे ऐं एकांत में परमात्मा जो ध्यानु कंदो आहे, ओॾी महिल उहो इन समय जे साक्षेप खां निकिरी ईंदो आहे। हाणे उन जे लाइ न को समय जल्दी थो बीतजे, न को धीरे धीरे थो बीतजे। हिते तव्हांखे गुफ़ा में वञण जी ज़रूरत कान्हे। असांखे घर में का गुफ़ा ठाहे छॾियो, को कमरो, को रूम, का जॻह, या कोई समय जेॾी महिल एकांत हुजे, ओॾी महिल अगरि तव्हां थोरी देरि बि ध्यानु कयो, चित्त अगरि निर्मल थी वञे, त तव्हांखे महसूसु थींदो कि समय न को जल्दी थो बीतजे, न को धीरे धीरे थो बीतजे। ओॾी महिल तव्हां सही ध्यान में स्थिर थी विया। इहो ध्यान में स्थिर थियण ई आहे समय जी सफलता। ऐं ओॾी महिल खिल बि अगरि अची वञेव कि मां पहिरीं जीवन कीअं गुज़ारियो अज्ञानता में, या त मुंहिंजो समय जल्दी बीतजी वेंदो हो या धीरे धीरे समय कटिजंदो हो। छो त मां ॼण कठपुतली हुअसि, बसि हलां पई, जेॾां जेका परिस्थिति अची वञे उहो कयां पई। पर हाणे जॾहिं ध्यान में मां वेठी आहियां शांत चित्त सां, त हाणे मूंखे ख़बर पए थी कि समय न को स्पीड में थो वञे, न को धीरे थो वञे, समय त बसि पंहिंजी गतीअ सां हले पियो थो। जेॾी महिल तव्हां ध्यानु करणु वेहंदा न, त मन चित्त हिकदमि त लॻंदो कोन्हे, वीचार ईंदा आहिनि। पर अगरि थोरी देरि बि ईअं थी वञे शांत, तव्हां प्रयास कलाक कयव, पर 10 मिंट अहिड़ी अवस्था आई जेॾी महिल तव्हां शांत थिया, त इहे 10 मिंट ई ध्यानु मञियो वेंदो आहे, बाक़ी न। ऐं इहो ई सार आहे, जेको ध्यानु करे थो उहो ई पंहिंजो कल्याण करे थो, पंहिंजे आत्म स्वरूप में स्थित थिए थो। स्वामी राम सुखदास चयो आहे कि चुप साधन, कुझु बि न कयो, चुप साधन, बसि वेठा हुजो। कुझु न करण बि हिकु साधन आहे, पर इहो ई कठिन साधन आहे। जीअं पहिरीं बि इन ते ॻाल्हि हली आहे कि माण्हू चवंदो कुझु करण लाइ ॾियो त मां करे ॾेखारियां। माण्हूअ लाइ उहो सरल आहे। ॾाढा कंदा आहिनि न रोज़ नेम, सुखमनी, कोई सुखमनी पढ़ंदो, कोई चालीसा पढ़ंदो रोज़, उहो सरल आहे। छो त पढ़णो ई त आहे, पढ़ी वरितोसीं। पर हुनखे चइजे थोरो सभु छॾे करे कुझु बि न कर, कुझु बि न कर।
तो कुछ भी न करण ई अगर तुझो चित स्थिर थी वने तो इहो ही सब कुछ तो करे वरतो। तो समय के असां सजायो कयूं, छो तो समय बीत जंदो थो वने ऐं असां पंहिंजो जीवन भ्रम में हेॾा होॾा भिटकी भिटकी करे ईअं ई ख़तमु पिया था कयूं। त असां स्थिर थी वञूं, इते सत्संग खे विराम था ॾियूं ऐं असां हिन जो भोग 5 तारीख़ पाईंदासीं। 6 तारीख़ उअं बि पितृमोक्ष अमावस्या आहे, त शाम जो उअं बिज़ी हूंदा आहिनि सभु। त 5 तारीख़ माना परीहं हिन जो भोग पाईंदासीं। मतां अगरि कोई पुछे जी भाई तव्हां पुछंदा आहियो न कि भोग ते छा कबो, भंडारो भंडारो होगा कि नहीं, त मां पहिरीं ॿुधाए छॾियांव वैराग ते सत्संग थियो आहे। हिन में पाण छा अञा भोग ॾियूं हिननि खे, भई वैराग ते छा ॿुधोसीं। त हर ॻाल्हि में न थींदो आहे भोग, हर भोग ते भंडारो न थींदो आहे, बल्कि ॾेई वञनि। वैराग जो ॾेखारनि केतिरो असरु थियो अथनि, त्याग कनि, ॾेखारनि असांजो हेतिरो त्याग, असांजो हेतिरो अॼु हीअ शइ छॾीसीं हाणे असां, उहो ॾेखारनि। मिलंदनि कुझु कोन भंडारे भोग वोग ते। त 5 तारीख़ भोग पाए करे ऐं नवरात्रनि खां 7 तारीख़ खां देवी भागवत महापुराण जी कथा कंदासीं, जीअं कंदा ई आहियूं। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय।